हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। सिंध में असां जेके किरोणे सिंधी आहियूं, हिक ॿिए जे पुठियां जेके असांजा ॾो चैलेंजिस अचनि पिया, असां हिकिड़े सां अञा मुंहुं ॾेई मस फारिग पिया थियूं त वरी मथां ॿियो हमिलो थिए पियो, उहो अञा मस असां दिफ़ा उनजो कयूं था त वरी टियों हमिलो तयारु आहे। ऐं उहो हमिलो ख़ुदि हिन सिंध धरती ते रहंदड़ जेके असांजी धरती जो खाइनि था, धरती में रही हितां कमाइनि था ऐं सिंध में रही करे सिंध सां दगा कनि पिया, उहे माण्हू वार पिया कनि असांजे, कॾहिं धरती मथां, कॾहिं सिंधियत मथां, कॾहिं सिंधी ॿोली मथां। हाणे इहे वार जेके आहिनि असां मथां जेके हमला आहिनि मुख़्तलिफ़ रुखनि खां थियनि पिया। असां सिंधी समूरनि जे टारगेट ते आहियूं, कॾहिं अॻवानी पठान हुजनि, क्रिमिनल दहशतगर्द, कॾहिं उर्दू स्पीकिंग में मौजूदु क्रिमिनल दहशतगर्द हुजनि जेके सिंधियत सां नफ़रत कनि था, कॾहिं बिहारी, बंगाली ऐं कॾहिं कश्मीरी जेके आहिनि, जिन कश्मीरी में जेके इंता पसंदाना सोच रखनि था सिंधियत जे ख़िलाफ़ु, सिंधियुनि जे ख़िलाफ़ु, त यानी मुख़्तलिफ़ रुखनि खां असां सां इहो बिहेवियर आहे। ऐं ताज़ो जेको तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां जेके उर्दू मीडिया जो जेको रवैयो आहे असांजो कराची ऐं सिंध वारो, असां उन ते ई तमामु घणा संजीदा आहियूं त उनखे कीअं मुंहुं ॾिजे, उन्हनि खे कीअं शटअप कॉल ॾिजे। अञा स्ट्रेटजी असांजी ठहे ई मस पई त वरी ही ॿियो जेको आहे ड्रामो शुरू कयो आहे जियो न्यूज़ वारनि, त आई फ़ोन जे मुतलिक़ उन्हनि चयो आहे त सिंधी जेका ॿोली आहे यानी सिंधी जेको फ़ॉन्ट आहे उहो आई फ़ोन जे लाइ तमामु घणो ख़तरनाक आहे या उनजी एप्लीकेशन जे लाइ तमामु घणो ख़तरनाक आहे। हाणे मां तव्हां सिंध वासियुनि खे या जेका असांजी क़ौमी ॿोली आहे सिंधी, असांखे फ़ख़ुरु आहे पंहिंजी ॿोली ते, ऐं जंहिंखे ॿोली ते ग़ैरत न आहे त उन जे वजूद ते असां लानत था विझूं, उनजो वजूद कंहिं कम जो न आहे हिन सरज़मीन सिंध ते। त ही आहे छा ड्रामो। 25 तारीख़ ते सिंध जे अॾे किरदारु याने यगाने आशिक़ साईं GM सैद खे ट्रिब्यूट पेश कयो पियो ट्विटर ते, जंहिंजो ट्रेंड हुयो जेको आहे ट्रिब्यूट टू साईं GM सैद। ऐं तारीख़ में पहिरियों दफ़ो कंहिं अॻवान खे, उहो अॻवान जेको दिलनि में अञा ताईं धड़कन बणियल आहे, उनखे 2 लख खां मथे जेके आहिनि ट्वीट्स थियनि त यकीननि इहो क़ाबिले हज़म शइ न हूंदी कंहिंजे लाइ। हाणे ॿुधायो त जेको इहो ट्रेंड हलियो उनजे ॿिए ॾींहं ते नेक्स्ट डे ते जेको आहे जियो न्यूज़ ख़बर लाई त सिंधी हरूफ आईफोन के लिए इंतहाई ख़तरनाक साबित हो सकते हैं और कई आईफोन क्रैश हो चुके, माना आईफोन तबाह थी विया। सभिनी खां पहिरियां त मां पाण आईफोन जो यूज़र आहियां, मूं समेत लखें सिंधी जेके आहिनि आईफोन जा यूज़र आहिनि, कंहिं हिक जो बि न को नुक़सानु थियो आहे फ़ोन जो, न वरी इन ख़बर में का सदाकत आहे। हाणे मां तव्हांखे थोरो पस मंज़र ॿुधायां त सिंधी ॿोली आला मयारनि जे मुताबिक़, आला स्टैंडर्ड्स जे मुताबिक़ अञा बि गूगल ते मौजूदु आहे, यानी गूगल ते असां मौजूदु आहियूं। सिंधी ॿोली खे आलमी तौर ते क़बूलियो वियो आहे तमामु उन मयारनि ते पूरो लहण खां पोइ। ख़ुदि हिन महिल ताईं आईफोन समेत गूगल जेको सर्च इंजन आहे दुनिया में वॾो टॉप जेको आहे गूगल, उन समेत कंहिं बि अथेंटिक रिलायबल सोर्स इन ख़बर जी तस्दीक नाहे कई। हे हिकिड़ी डमी न्यूज़ हली। हाणे कीअं हली? अनिल सत्य नाले हिकिड़ो हमराह आहे जंहिं नोटबुक वेबसाइट ते इंडिया मां 24 अप्रैल 2020 ते 24 अप्रैल 2020 ते आम अनिल सत्या नारायणा इंडिया मां 24 ते हलाई आहे। तव्हां ॾिसंदो त उहा गूगल ते पई आहे ख़बर, इहा हिकिड़ी फेक न्यूज़ जेका आहे सिंधी लेटेस्ट जे मुताबिक़ यानी सिंधी ॿोली जे मुताबिक़, त इहा iOS इंजन खे जेको एप्पल जो एप्लीकेशन आहे उनखे क्रैश थी करे तमामु घणो नुक़सानु ॾिए थी ऐं दुनिया में इहो वॾो तेलको आहे। उहा छा आहे? इंडिया में सभिनी खां पावरफुल जेको आहे सिंधी बिज़नेसमैन आहे, सिंधियुनि जो वॾो उते बिज़नेस आहे। उते हिकिड़ा बिज़नेस टाइकोन आहिनि जेके पंहिंजे ग़लति इस्तेमाल जे लाइ टारगेट कंदा आहिनि पंहिंजे सिंधी कम्यूनिटी खे। उते जेके टॉप टाइकोन आहिनि बिज़नेस टाइकोन, हीअ ख़बर उन्हनि जे मुखालफ़नि हलराई,
छाकाणि त आईफोन जा सभिनी खां वधीक यूज़र इंडिया में सिंधी हिंदू आहिनि ऐं उन्हनि इहा जेको आहे न एप्पल जी सेल खे रोकण जे लाइ या एप्पल खे धकु रसाइण जे लाइ या ॿियूं जेके कंपनियूं लोकल सख़्त जूं जेके मोबाइलूं ठाहिनि थियूं इंडिया में पंहिंजी बिज़नेस खे बूस्ट करण लाइ इहा ख़बर पेनिट्रेट कराए फीड कराए इहा फेक न्यूज़ हलराई वई 24 तारीख़ ते रखियलु आहे 24 अप्रैल ते इहा न्यूज़ हली आहे पर जियो न्यूज़ जीअं हमेशह सिंध दुश्मनी जो मुज़ाहिरो कंदी आई आहे जियो न्यूज़ इंतिज़ामिया उन 24 अप्रैल ते कुझु न कयो उन ख़बर खे टच न कयो न का ख़बर जी रिलायबिलिटी आहे को न उनजो मयार आहे न उनजी का हक़ीक़त पसंदी सां को तालुक़ु आहे इहो इंडिया जे बिज़नेसमैन कम्यूनिटी में को पंहिंजो टाकरो हुयो पंहिंजो को उनजो जहिड़ो हुयो हिकिड़े बिज़नेस टाइकोन ॿिए बिज़नेस टाइकोन खे हिट करण खां या अनिल नाले हमरा खां ख़बर फीड कराए उन ते सोशल मीडिया टूल्स ते रखी जॾहिं हिते 2 लख खां मथे ट्वीट थियनि था असां सिंधियुनि भरपूर मोहबत जो इज़हार कयो भरपूर ख़िराज पेश कयो उन सिंध जी शख़्सियत खे त इहा ॻाल्हि हज़म न थी ऐं जियो न्यूज़ छा कयो खणी उहा पुराणी ख़बर खणी असांजे ॿोली ते हमिलो कयो त मां कुझु देरि पहिरियां जियो न्यूज़ जे रूहे रवां उहो मीर शकील रहमान आहे उहो नेब जे शिकंजे में आहे उहो उनजी कस्टडी में आहे त उनजो फ़ोन बंदि आहे उनजो जेको पुटु आहे मीर इब्राहिम जेको हिनजो CEO बि आहे जियो जो ऐं रूहे रवां करता धरता आहे त मां उनखे हिन लाइव अचण खां पहिरियों कॉम्प्रीहेंसिव हिकिड़ो पंहिंजो एहतिजाजी नोट मोकिलियो आहे लिखी करे व्हाट्सअप ते ऐं उनखे चयो आहे त हीउ अमल जियो न्यूज़ में वेठल जेके तासुब परस्त इंतिज़ामिया में माण्हू आहिनि उहे हमेशह टाइम टू टाइम वक़्तन फ़वक़्तन सिंधियत ते सिंध जी दिलि राजधानी कराची ते ऐं सिंधी ॿोली ते किरोणे सिंधियुनि ते उहे पंहिंजा हमला कंदा अचनि पिया जेके तव्हांजे नोटिस में आहिनि बि पर असांजो अज़ालो न थियो आहे त मां हुनखे हिकिड़ो ऑब्जेक्शन वारो जेको आहे नोट लिखी मोकिलिया पंहिंजो एहतिजाज वारो नोट लिखी मोकिलिया व्हाट्सअप ते त इन ते नोटिस वठो ऐं फौरी तौर ते सिंधी क़ौम खां ॿोली ते हमले जो फेक न्यूज़ हलाए उनजी माफ़ी घुरो ॿी सूरत में असां इहो ट्रेंड हलाईंदासूं ऐं जियो न्यूज़ ते जेको आहे बाइकाट बि थींदो सॼी सिंध में ऐं असां पंहिंजो भरपूर एहतिजाज रिकॉर्ड कराइण जो बि हक़ महफ़ूज़ रखूं था मां पंहिंजे नाले सां मीर इब्राहिम ॾे जेको आहे व्हाट्सअप कयो आहे ऐं हीअ सभु उहे दोस्त ॿुधनि था जेके शायदि उनजा राब्ते वारा बि हुजनि ऐं असांजा साफ़ी बि हुजनि भले उहो कंफर्म करे सघनि था बाद में मां हिन जा स्क्रीन शॉट रखंदुसि जेकॾहिं 3-4 ॾींहंनि में जियो न्यूज़ हिन ते माफ़ी नथी वठे एप्पल जेको आईफोन जी कंपनी आहे उन सां असां करस्पॉन्डेंस कईसीं उनजा वेबसाइट्स विज़िट कयासीं UK USA में जेका वॾा उनजा हेड ऑफिसिस आहिनि कैलिफोर्निया में ऐं जेको आहे UK में उन्हनि सां असां पाण मुरादा जेको आहे कम्युनिकेशन्स काल्ह खां कयूं आहिनि कंहिं बि इहा ॻाल्हि जी हिन जी तस्दीक न कया त सिंधी ॿोली आईफोन जे लाइ नुक़सानकार आहे आईफोन पाण खे तरदीद कयो आहे गूगल जेका सर्च इंजन आहे दुनिया में सभिनी खां टॉप ते उन इन जी तस्दीक न कई आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे त माना इहा जियो न्यूज़ खणी पंहिंजी ख़बर ऐं असां ते सिंधी ॿोली ते हमिलो करण जे लाइ ऐं पाण खे तस्कीन पहुचाइण जे लाइ सिंधियुनि ते सिंधियत ते सिंधी ॿोली ते हमिलो कयो आहे ऐं सिंध मां कमाए बि जियो पई सिंध में हेड ऑफिस बि जियो जो सिंध जी दिलि कराची में रहनि बि पाण था ऐं कराची और सिंध वारो नफ़रत आमेज़ इज़हार बि कनि था सिंधी ॿोली ते हमिलो बि कनि था ऐं असां खां तवको कनि था त असां पोइ बि चुप रहूं त इहो आख़िर केसि ताईं थींदो सिंध जो हाणे शऊर जागी चुको आहे सिंध जे नंढे ॿार बचे पोड़े पके न्याणी भेण अमड़ खे बि आहे इहे एंड्रॉइड ऐं स्मार्ट फ़ोन आहिनि ट्विटर फेसबुक सोशल मीडिया टूल्स ते असांजी रसाई आहे भरपूर त असां छो ख़ामोश हुजूं इहो छो असां चुप करे वेठा हुजूं छो न भरपूर एहतिजाज कजे छो न पंहिंजो हिकिड़ो आवाज़ हम आवाज़ थी करे इहो ललकारजे जंहिंखे ॿोली ते गैरत नथी अचे त उहो छो सिंध में रहे मीर शकील भी सिंध में रहे तो मीर इब्राहिम जो पुट भी सिंध में रहे तो जियो न्यूज़ में कम कंदड़ हेड ऑफिस में माण्हू भी सिंध जी दिलि कराची में रहनि था ऐं खाइण सिंध जो ऐं ॻाइण सिंध जो न गैरत न आहे उन्हनि खे ही पंहिंजा वॾा बिज़नेस टाइकोन पंहिंजा ताक़तवर थी विया फाइनेंशियली तौर ते सिंध मां कमाए सिंध जो रत चूसे ऐं जॾहिं सिंधियत जी ॻाल्हि अचे थी त उहे हमिलो कनि था धारिया बणिजी इहो वक़्तु अची वियो आहे ही वीडियो जो मक़सदु इहो आहे त इन न्यूज़ जी किथां बि का सदाकत असांखे न मिली एप्पल फ़ोन जी कंपनी जेका आहे उन बि हिनखे डिनाए कयो आहे गूगल सर्च इंजन जेको आहे उन बि हिनखे डिनाए कयो आहे ॿी का बि जेका बि रिलायबल सोर्स आहे असांजी करस्पॉन्डेंस थी आहे उन्हनि सां
सभिनी खे डिनाए कयो आहे त इन न्यूज़ में का बि सदाकत न आहे। इंडिया में बिज़नेस कम्यूनिटी जो ख़ासि तौर ते जहिड़ो आहे ऐं उतां जे सिंधी ताजरनि खे सिंधी बिज़नेसमैन खे हिट करण जे लाइ इहा ख़बर फीड कई वई ऐं इहा ख़बर जो इस्तेमालु सिंध में थियो आहे ऐं पाकिस्तानी अवाम ॾांहुं उहो पैगाम आहे त सिंधी ॿोली एतिरी त ख़तरनाक आहे जो तव्हां पंहिंजा आईफोन इस्तेमालु न कयो। त असां हिन जी भरपूर मज़म्मत था कयूं। 3 ॾींहंनि जो टाइम असां मीर इब्राहिम खे ॾिनो आहे त जेकॾहिं हिन ते जियो न्यूज़ हलाए पंहिंजो माज़रत नथी करे, माफ़ी नथी वठे, असांजा जज़्बा हट करण ते, सिंधी ॿोली ते हमिलो करण ते, त उन खां पोइ असां ट्रेंड बि हलाईंदासूं। जेतिरो अमली तौर ते एहतजाज थी सघियो उहो कंदासूं त सॼा सिंध जा जोधा, सिंध जा नौजवान, भल उहे कहिड़े बि मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदा हुजनि, भल उहे प्रोफेशनली किथे बि सर्व कंदा हुजनि, उहे सहाफ़ी हुजनि, पुलिस ऑफिसर्स हुजनि, पुलिस एहलकार हुजनि, डॉक्टर्स हुजनि, इंजीनियर हुजनि, हारी हुजनि, मज़दूर हुजनि, पोरियत हुजनि, शागिर्द हुजनि, समाजी अॻवान हुजनि, शाइर हुजनि, अदीब हुजनि, दानिश्वर हुजनि, न्याणियूं हुजनि, नौजवान हुजनि, सभिनी खे मां इहो हथु ॿधी अर्ज़ु थो कयां त इन मामले ते चुप न वियो। इहे हमला थियनि पिया, अचो त गॾिजी वक़्तु आहे उन्हनि खे शटअप कॉलियूं ऐं ॿुधायूं त सिंधी लावारिस न आहिनि, सिंध जी दिलि कराची लावारिस न आहे ऐं असांजी ॿोली निंधड़की न आहे, उनजा असां पुट वेठा आहियूं ऐं असांजी गैरत जो तक़ाज़ो आहे त इन ते शटअप कॉलियूं भरपूर 3 ॾींहंनि खां पोइ असां ऐलान कंदासूं त इन जे एहतजाज जो तरीक़ो मरहले वाइज़ कीअं हुजणु घुरिजे ऐं मूंखे उमेदु आहे उन खां अॻु जेको आहे जियो हिन ते माफ़ी वठंदी, न वरितई त माफ़ी वठाईंदासूं।